भा रमेश पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार में काफ़ी ज़िक्र कयो सैयदना इमाम हुसैन के हवाले से। हिकिड़ो शेर आऊं बर्ज़ कयां। करबला को करबला के शहंशाह पे नाज है, उस नवासे पे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को नाज है। यूं लाखों सजदे किए मखलूक ने, मगर हुसैन ने वो सजदा किया जिस पे हमको नाज है। मिट्टी में मिल गए इरादे यजीद के, लहरा रहा है आज भी परचम हुसैन का। इज़हारे ख्याल जे लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे हिन कोहिस्तान जी धरती थाने बुला खान जे खूबसूरत नौजवान जेको मेहरान सोशल से ताल्लुक़ रखे थो, असंजो साथी भी आए, दोस्त भी आए, शागिर्द भी आए, भा भी आए, तमाम मेहनत कश खाओड़ी जाखोड़ी इंतहाई हिकड़ो मेहनत कश दोस्त मोहम्मद हसीन खास खेरी साहब असांजे महफ़िल में मोहतरम भा अता मोहम्मद पालारी उन सां गॾु साथी आया आहिनि। उन्हनि सभिनी के भलीकार था चऊं। तव्हांजे भरपूर आजिया में मोहम्मद हसीन खास खेली के माण्हू तारीख़ थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था गायल धरतीअ जे सीने ते, अहिड़ी गहरी चीख थियनि था जा हर कंहिंखे जागाए थी, सा दुनिया के बदलाए थी। नियाती वाजिबुल एहतराम इज़्ज़त माब जनाब मोहतरम ज्ञानचंद ईसराणी साहब, सूबाई वज़ीर साहब, असांजे टाउन कमेटी जा चेयरमैन मोहतरम वीरूमल लिनानी साहब, मोहतरम जनाब रमेश कुमार गुप्ता साहब, मोहतरम डॉक्टर सिरूमल लिनानी साहब, जमीयत उलमा इस्लाम ज़िले जामशेर जा अमीर मौलाना कासिम खारानी साहब, मौलाना आजम जहांगीरी साहब, मौलाना सलीम सिंधी साहब, डॉक्टर खालिद महमूद सुमर जा ब्रदर जावेद अहमद सुमर साहब, मौलाना गुलाम शबीर चंद साहब, मोहम्मद बख्श लोहानी साहब ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अस्सलाम वालेकुम। ऐं सभ खां पहिरियां ई हिननि 100 घोटनि खे हिन शादीअ जो मुबारकबाद पेश कयां थो ऐं उन सां गॾोगॾु अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन के चेयरमैन मोहतरम शेख अब्दुल्ला साहब ऐं उनकी पूरी टीम के मुबारकबाद पेश कयां थो ऐं उन्हनि खे सलाम तो पेश कयां जो हर साल हेॾी मेहनत जाखोड़ करे हिते असांजो हर साल 100 जोड़नि जूं, कॾहिं 150 जोड़नि जूं, कॾहिं 80 जोड़नि जूं शादियूं तो कराए। ऐं चवां थो हिन नफ़्सा नफ़सी दौर में जिते हर को माण्हू पंहिंजे ई में लॻो पियो आहे, हर को नफ़्सा नफ़सी में लॻो पियो आहे ई दौर, उन दौर में मोहतरम शेख अब्दुल्ला साहब हिन कोस्तान जे बल्कि हिन सिंध जे गरीब ऐं बेपोच माण्हुनि जी शादियूं तो कराए ऐं उनजे ख़िदमत खे सलाम तो पेश करियां जिन्हनि गरीब ऐं बेपोच माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। ॻाल्हियूं करण वारा तमामु घणा आहिनि पर अमली कम करे ॾेखारे। अल्लामा इक़बाल फरमाए थो अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नम भी, ये खाकी अपने फितरत में ना नूरी है ना नारी है। दुनिया में ॻाल्हियूं करण वारा खोर आहिनि पर अमली कदम कम जेको कयो आहे उहो शेख अब्दुल्ला साहब कयो आहे, उनजी टीम कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु ऐं निहायत ई शुक्रगुज़ार आहियां ऐं साईं जिन खे सलाम तो पेश कयां जो साईं जिन लंडन मां सब प्रोग्राम जेके थे मुलतवी करे हिन गरीब ऐं बेपोच माण्हुनि जे शादी में शिरकत कई आहे। पाण 5 वज़ारतनि जे साइद आहिनि ऐं हिन गरीब ऐं बेपोच माण्हुनि ते पहुता आहिनि ऐं साईं जिन खे निहायत सलाम तो पेश कयां। तव्हां गुज़ारिश साईं जे लाइ ताड़ियूं वॼायो। असांखे तमामु घणो फ़ख्रु आहे जो मोहतरम ज्ञानचंद ईसराणी साहब असांजे 5 मिनिस्टर साईं जिन वटि आहिनि। असांखे फ़ख्रु आहे, असां सॼी सिंध मां फ़ोन आईंदा आहिनि ऐं असां फ़ख्र सां ॿुधाईंदा आहियूं त ज्ञानचंद ईसराणी असांजे कोहिस्तान जो आहे। ऐं साईं जन असां हेॾी मोहबत हिननि गरीब माण्हुनि सां जो हुतां करे हिन प्रोग्राम में हर साल शिरकत कंदा आहिनि ऐं हिननि खोटनि सां तमामु घणो सहकार कंदा आहिनि हिन प्रोग्राम अरेंज करण में। ऐं साईं जन खे आउं अर्ज़ु कंदो हलां त इहे असांजो कोहिस्तान तमामु पुठिते पहल इलाइक़ो आहे ऐं हिते तमामु घणा मसइला आहिनि
ख़ासि करे असांजे हिन कोहिस्तान में पाणी जो तमामु वॾो मसइलो आहे। असांजे बाराड़ी में माण्हू मेलनि जा मेल बंदि करे पाणी आणीनि था। असांजे शहर जो मसइलो पाणी जो आहे ऐं साईं जन अल्लाह साईं नवाज़ियो आहे ऐं साईं जन खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे ज़ाती कोशिशूं वठी करे कोहिस्तान जे माण्हुनि ताईं पाणी पहुचाइनि। ऐं उन सां गॾोगॾु साईं जन गुज़ारिश थो कयां त खोड़ सारा असां वटि असांजे कोहिस्तान में पढ़िया लिखिया जेतिरा बेरोज़गार आहिनि, साईं जन महिरबानी करे कोशिशूं करे उन नौजवान जी नौकिरियुनि जे लाइ को बंदोबस्तु करे। ऐं इन सां गॾोगॾु असांजे काफ़ी जेके स्कूल आहिनि उहे बंदि पियल आहिनि कोहिस्तान में, त साईं जन ज़ाती कोशिशूं वठी करे जेके असांजा कोहिस्तान जा ॿार जेके ईअं बकरियूं पिया चाढ़नि, ज़ाती कोशिश सभु स्कूल खोलाए करे असांजे कोहिस्तान खे तालीम सां नवाज़ीनि। आख़िर में आउं हिकु दफ़ो वरी बि शुक्रगुज़ार आहियां मोहतरम साईं शेख अब्दुल्ला साहब जिन जी टीम जो जिन हेॾो सारो ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जी शादी कराई आहे, साईं जन जी वॾी महिरबानी। हसीन असांजो पुराणो हमदर्द ऐं असां सां हिन ADF जे सफ़र में गॾु रहिया आहिनि, हाणे कंहिं ॿी तंज़ीम सां वाबस्ता आहिनि, हुते समाजी ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया।